अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब घुंगर जो के दोस्त सवाल कयो आहे जो स्क्रीन ते आहे त मोबाइल में ई बुक्स या PDF फाइल कीअं ठाहिजनि। जी हाँ, ई बुक मोबाइल में कीअं ठाहिजनि या PDF फाइल कीअं ठाहिजनि। चवण जो मतिलबु कंप्यूटर या MS ऑफिस में त PDF फाइल ठाहे सघजनि था या वरी टेक्स्ट डॉक्यूमेंट के PDF में कन्वर्ट करे सघिजे थो ऑनलाइन वेबसाइट के ज़रिए। पर तव्हां पंहिंजी एंड्रॉइड मोबाइल में PDF सॉफ्टवेयर कीअं ठाहे सघो था। जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो था त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करण सां गॾु घंटीअ जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिलंदी रहे। उन लाइ मूं हे 3 एप्लीकेशन्स इंस्टॉल कयूं आहिनि। हिकु आहे PDF क्रिएटर, ॿी आहे PDF एलिमेंट, टी आहे केम स्कैनर। जी हाँ, PDF क्रिएटर में तव्हां पंहिंजे हथ सां लिखत जो कहिड़ो किताब ठाहे सघो था। तव्हां ते PDF जो नालो ॾियो, ॾियां तो माय PDF। हिन में तव्हां टेक्स्ट फोटो वग़ैरह लॻाए सघो था, पर आउं हिते सिंधीअ में लिखंदुसि। हिन में फ़ाइदो इहो आहे त जेके तव्हांजे सिस्टम जा फ़ॉन्ट आहिनि, जेके तव्हांजी मोबाइल जा फ़ॉन्ट आहिनि, उहे शो कंदो। अॻिए मोबाइल में सेव थियण खां पोयां उहे ई फ़ॉन्ट शो कंदो। जंहिं लिखां थो कुझु पंहिंजे कीबोर्ड जी डिक्शनरी जे ज़रिए कुझु बि लिखंदो पियो वञा जीअं तव्हांजो वक़्तु बचाए सघिजे। ऐं जॾहिं पेज पूरो थींदो तव्हांखे इहो ॾेखारींदुसि। अंदाज़े मुताबिक़ ही पेज एतिरो थी चुको आहे, अञा कुझु खे पूरो करे था वठूं, कुझु बि लिखी। जी जेकॾहिं तव्हां ॿियो पेज ॻंढणु चाहियो था त प्लस मथे प्लस जे निशान ते क्लिक कयो ऐं हिते लिखणु शुरू कयो या हिते तव्हां का तस्वीर रखो। जी जीअं तव्हां ॾिसी सघो था त हीअ तस्वीर मूं रखी आहे। जी दोस्तों, जीअं त हीअ तव्हांजे साम्हूं आहे, जेके असां लिखत कई आहे उहा आहे ऐं ॿिए पेज ते हिकु तस्वीर आहे जेका SP जो लोगो आहे। हाणे पेन जे आइकन ते जीअं क्लिक कंदुसि त हिन ते कुझु बि लिखी सघां थो, या वरी हिनखे वापसि खां अख जे आइकन ते क्लिक करे हेठि तव्हां PDF जो आइकन ॾिसी रहिया आहियो, हिन ते क्लिक कंदो त हीअ असांजो PDF सेव थी रहियो आहे। जी दोस्तों, हीअ PDF सेव थी चुको आहे। हिनखे असां शेयर करे सघूं था। जेकॾहिं आउं हुनखे शेयर करणु चाहियां हाणे त शेयर करे सघां थो सिंधी अदब। जी दोस्तों ॾिसो, जेको कुझु मूं लिखियो उहो PDF तयारु थी। ऐं जेकॾहिं हिनखे आउं खोलियां थो लिब्रे ऑफिस 5 सां त हुनजी रिज़ल्ट ॾिसी सघो था। उहे ई फ़ॉन्ट आहिनि जेके मुंहिंजी मोबाइल जा फ़ॉन्ट हुआ। मूं वटि हीअं सर्विस अवेलेबल न आहे, इन करे। जी दोस्तों, हाणे असां खोलींदासीं केम स्कैनर। केम स्कैनर में तव्हां यूज़ नाउ हिते स्टार्ट स्कैनिंग ते तव्हां क्लिक कंदो कैमरा जे आइकन ते त तव्हांजे साम्हूं कैमरा खुली। दोस्तों, जीअं तव्हां तस्वीर कढंदो त हू तस्वीर खे हिन रीति तव्हांजे साम्हूं कंदो, जंहिंखे तव्हां पंहिंजे अंदाज़ सां सिधो बीहारे सघो था। जेकॾहिं उहा टेढ़ी आहे त हुनखे तव्हां सिधो करे सघो था। तस्वीर कंप्लीट थी चुकी आहे। वाह ज़बरदस्त, हीअ बिल्कुलु अहिड़ी तस्वीर निकिरी चुकी आहे जेका किताब में हूंदी आहे। जेकॾहिं वधीक तस्वीर कढणु चाहियां तॾहिं तव्हां वरी बि कैमरा जे आइकन ते क्लिक कयो ऐं हितां तव्हां उहा एरिया सिलेक्ट कयो जिते तव्हां तस्वीर कढणु चाहियो था ऐं पोइ उन पूरे पेज खे सिलेक्ट कयो। हिन ज़रिए तव्हां अख़बार, किताब, रिसालो या अॻु में ई लिखियल डॉक्यूमेंट्स खे स्कैन करे उनखे PDF फाइल में कन्वर्ट करे सघो था। तव्हांजे साम्हूं आहे रिज़ल्ट। हे 2 पेज मूं ठाहिया आहिनि। जेकॾहिं 2 पेजनि जो मां PDF ठाहियां तॾहिं बि ठही पियो सघे, पर आउं अञा बि वधीक हिन में पेज शामिलु करणु चाहींदुसि। दोस्तों, जीअं त मूं 4 फ़ोटो एड कया आहिनि तव्हांखे ॾेखारण जे बिना, ऐं हिननि खे उनखां पोयां मथे PDF ते तव्हां क्लिक कंदो त इहे तव्हांजे मोबाइल में जेके PDF व्यूअर हूंदा तव्हांजे साम्हूं अची वेंदा। कंहिं बि हिक सां उनखे व्यू करियो। ज़बरदस्त दोस्तों, हीअ तव्हां हिन जी रिज़ल्ट ॾिसी रहिया आहियो। हीअ PDF ठही चुको आहे 4 फ़ोटोनि ते मुश्तमिल। ऐं हाणे जेकॾहिं तव्हां शेयर वारे आइकन ते क्लिक कंदो ऐं उन जी साइज़ ओरिजिनल रखो, PDF ते क्लिक कयो ऐं ओरिजिनल 1.20 MB जी साइज़ आहे, हिन ते क्लिक कयो। हाणे हिकिड़े WhatsApp करणु चाहियो था त WhatsApp ते अचो ऐं को बि ग्रुप या नंबर सिलेक्ट करे तव्हां सेंड जो बटन दॿाईंदा त ॾिसो हीअ किताब सेंड थी चुको आहे। जी दोस्तों, इन रीति तव्हां वधीक PDF सॉफ्टवेयर ठाहे सघो था। उमेद थो कयां अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कंदा, पंहिंजनि प्यारनि सां शेयर कंदा, ऐं हा, जेकॾहिं तव्हां वटि को सवाल आहे त कमेंट्स करणु न विसारींदा। अलाह हुन खां बहितरीनु वीडियो में ॾिसी ताईं पंहिंजो ख़्यालु